अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार हमारे सिर आया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमाम दोस्तन के भली कार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदैव ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जा टिकंदा टिणंदा रहो। तो दोस्तों, मां हमेशा अवां दोस्तन के वॉइस ज़रिए जेका वीडियो मोकिलींदो आहियां, जो अपडेट मोकिलींदो आहियां, ऐं अवां दोस्त कुझु हिकु दोस्त जो साकार आहे ऐं अवां दोस्तनि जी जेका सपोर्ट आहे उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त क़ाबिल एतिराम आहे। इन जे लाइ मां हमेशह हर वीडियो में हर पोस्ट में उन दोस्त जो शुक्रिया अदा कंदो आहियां। जीअं त मुंहिंजो नंढो हिकिड़ो दोस्त आहे शेर खान सोलंकी साहिबु, जी हाँ, लालू रैंक खां जो जेको आहे वास्तो आहे ऐं ॿियो आहे त उहो असांजो कठण शहर असगर खेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं आहिनि। उहो बि मुंहिंजे वीडियो खे पूरो वॉच कंदो आहे, मुंहिंजे पूरे वीडियो खे ॾिसंदो आहे। उन दोस्त जी बि महिरबानियूं लख थोरा लख लाइक़ आहिनि उन दोस्त जा। ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजा वीडियो जेके बि दोस्त ॾिसंदा आहिनि, तक़रीबन 8,000 साढा 8,000 मुंहिंजा फॉलोवर दोस्त आहिनि। मुंहिंजा सभु दोस्त जेके वीडियो ॾिसंदा आहिनि सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं लख थोरा लख लाइक़। अवां ऐं मुंहिंजो जेको साथ आहे उहो हूंदो आहे वॉइस ज़रिए अवां दोस्तनि ते मां जेको आहे हर ड्रामे जी हर सीरियल जी अपडेट अवां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां। त हींअर बि मां इहो कोशिशि कंदुसि अवां दोस्तनि जेके हींअर लाइव अचणु चाहियां थो पियो। ऐं कुझु दोस्त मूंखे सुञाणींदा आहिनि, कुझु दोस्त मूंखे न आहिनि सुञाणींदा। उन्हनि दोस्तनि जे लाइ मां तारीफ़ करे थो हलंदुसि त बेसिकली आऊं अदाकार आहियां, स्टेज ड्रामनि जो, टीवीअ जो, रेडियो जो, टेलीफिल्मनि जो अदाकार आहियां। ऐं कुझु केटीआन जा ड्रामा बि आहिनि, कुझु सिंध टीवी जा ड्रामा बि आहिनि। उन ते इलाही मूं सारो कोर्स वारो कमु कयो आहे, पर किथे कमु मिले थो किथे नथो मिले। इन जे लाइ कुझु दोस्त सुञाणींदा हूंदा, कुझु दोस्त नथा बि सुञाणनि। ऐं जेकॾहिं जेको दोस्त मूंखे सुञाणींदा आहिनि त उहे लाइक कमेंट कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं जेको दोस्त नथा सुञाणनि उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब कयो, मुंहिंजे पूरे वीडियो खे बि वॉच कयो, आख़िर ताईं मुंहिंजे वीडियो खे बि वॉच करो। छो जो जेकॾहिं तव्हां दोस्त मुंहिंजे वीडियो खे वॉच न कंदव, अवां मुंहिंजे दोस्त मुंहिंजे वीडियो को न ॾिसंदव त तव्हांजी सपोर्ट मूंखे न मिलंदी। ऐं ज़ाहिर आहे ऐं बेसिकली ग़रीब अदाकार फ़नकार आहियां। अवां दोस्तनि जो जेको साथ हूंदो आहे, अवां दोस्तनि जो जेको वॉच टाइम हूंदो आहे, उहो मुंहिंजी जेको आहे रोज़ी रोटी जो सबबु बणिजे थो। जंहिंजे करे आउं कोशिशि कंदो आहियां त हर दोस्त खे बहितर खां बहितर वीडियो ॾियां। ऐं मां हमेशह अवां दोस्तनि सां ईअं ई मां लाभ ई वेंदुसि ऐं हर ड्रामे जी अपडेट अवां दोस्त सां मां शेयर कंदो हलंदुसि। त हींअर ॻाल्हि कयूं पिया ॿ ड्रामा अचनि था पिया। हमेशह दोस्तनि खे ॿुधाईंदो रहंदो आहे त ॿ ड्रामा कहिड़ा अचनि था पिया। हिकिड़ो ड्रामो अचे थो पियो रियासत, जी हाँ, केटीअ ते अचण वारो ड्रामो जेको रियासत आहे, उनजो डायरेक्टर आहिनि ॼातल सुञातल नौजवान नओ खून मोहतरम जनाब फरज़ंद मलिक उर्फ़ खजू साहिबु। ऐं जफ़ाकशी मेहनती डायरेक्टर आहिनि, जफ़ाकशी जाखोड़ी, जेको हींअर अञा बि हुनजी रिकॉर्डिंग हले थी पई। किथे बि हुन साई न कढी, किथे बि हुन वक़फ़ो न कयो। हर जॻह यानी डिस्ट्रिक्ट घोटकी, खैरपुर, पनवा, किल, रोड़ी, ॾैरकी, मीरपुर, मातेलो जिन आस पास इलाइक़नि में सभिनीनि में जेके जेके उनजी जेका लोकेशन हुई उन्हनि जॻहियुनि ते वञी करे उहो कमु करे थो पियो। जंहिंमें उमेद अली करवर साहिबु हुन में कास्ट आहिनि, अख्तर खोखर साहिबु हुन में जेको आहे कास्ट आहिनि, ऐं फ़हीम याया भुट्टो हुन में कास्ट आहिनि। अञा इलाही ॿिया खोड़ सारा लोकल एरिया जा डिस्ट्रिक्ट घोटका जेके मूं जहिड़ा फ़नकार अदाकार जेके हींअर आस लॻाई वेठा आहिनि। ऐं असांजो बि नंबर ईंदो, असां बि रियासत ड्रामे में अनक़रीब हिकिड़े नए अंदाज़ सां ईंदासूं ऐं अव्हांखे रहंदो रियासत ड्रामे जो इंतज़ारु। हींअर ॻाल्हि कयूं पिया जेके हींअर अचे थो पियो अनक़रीब जल्द अज जल्द उन जेको आहे प्रोमो बि शॉट जेको आहे जा जेको रिकॉर्ड कया विया आहिनि, जंहिंजो पूरो हिकिड़ो पहिरें स्पेल बि रिकॉर्ड कयो वियो आहे, जिन 5 क़िस्तूं उहो अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलाए त उहो आहे पंहिंजा वेरी ड्रामो। जी हाँ दोस्तों, तमामु हिकिड़ो बहितरीनु ड्रामो आहे पंहिंजा वेरी, जंहिंजी पूरी रिकॉर्डिंग अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां दादू दादू मेहड़ सेवण सन हिन जे इलाइक़े में आस पास में जेको आहे रिकॉर्डिंग हले थी पई। जंहिंजा डायरेक्टर आहिनि चौधरी असगर तहीम, तमामु जूना पूरा ऐं सीनियर ऐं जेको आहे तमामु होशियारु, मतिलबु हर तजुर्बे खां हर लिहाज़ खां वाक़िफ़ु आहिनि। ऐं हू कोशिशि इन में आहिनि चौधरी असगर तहीम त मां हीउ जेको ड्रामो आहे ॿियनि ड्रामनि खां यानी कि तकरार ड्रामो मां ॾिठो हूंदो, उहो बि उनजो ई तयारु थियलु हुयो। हींअर उनजी इहा कोशिशि आहे त मां वधि में वधि बहितर खां बहितर हिन ड्रामे खे पंहिंजा वेरी खे रिकॉर्ड कयां
ऐं हिन जा हर एंगल, हर फ्रेम, हर एक्टर जो जेका जफ़ाकशी, जेका महिनत आहे, उहा तमामु इंशाल्लाह रंग ज़रूरु लाहींदी आहे। तमामु अनक़रीब तव्हांखे उहो ड्रामो ॾिसण में ईंदो। ऐं हुनजी कहाणी ऐं रियासत ड्रामे जी कहाणी अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त मशहूरु मारूफ़ राइटर आहिनि मोहतरम जनाब नूर ज़ोर साहब। नूर ज़ोर साहब हुनजी ॿिन्हिनि जो स्क्रिप्ट लिखियो आहे। ऐं ॿई ड्रामा जेको आहे न चोटी जा ड्रामा आहिनि, मुक़ाबले जा ड्रामा आहिनि ऐं ॾिसण वठा आहिनि। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं हीअ ड्रामा ऑन एयर थींदा ऐं अवां दोस्तनि खे वोट करिणो आहे त कहिड़ो ड्रामो अवां दोस्तनि खे पसंदि आयो। ऐं रहंदो इंतज़ारु अनक़रीब जल्द अज जल्द जेको आहे पंहिंजा वेरी जी रिकॉर्डिंग कंप्लीट थी चुको आहे। ॿिए स्पेल जी बि रिकॉर्डिंग हले पई। जीअं ॿिए स्पेल जेको आहे क्लोज़ थींदो ऐं उनजो जेको आहे पूरो मवाद खणी चैनल ते वेंदो ऐं तव्हां जेको आहे अनक़रीब उनजो जेको आहे प्रोमो टीज़र जेको आहे उहो रिलीज़ कयो वेंदो, जेको अवां दोस्त में ॾिसंदा, जंहिंमें इरफान शेख, हाज़िर तीवनो चौधरी, असगर तहीम, सत्तार नुहानी, हुज़ूर बख्श गोपांग हिन में मैन कैरेक्टर में अचनि पिया। रफ़ीक ज़ोर में बि हिन में आहे ऐं अज़ीज़ कंबरानी बि हिन में आहे। तमामु होॾा बि बहितरीनु अदाकार आहिनि। ऐं ॾिसजे त रियासत ड्रामे में बि तमामु सीनियर जूना अदाकार फ़नकार जंहिंमें नाला सुधीर शेख बि आहे, जेको बहितरीनु खोता ड्रामे में सुल्तान जो किरदारु कयो, हींअर रियासत ड्रामे में अचे पियो। ॾिसणो इहो आहे त ॿई जेके आहिनि डायरेक्टर बि भला आहिनि ऐं ॿिन्हिनि जो जेको आहे कैमरामैन होॾां आहे सैयद माजिद हुसैन शाह, जेको पंहिंजा वेरी जो कैमरामैन आहे। हेॾां आहे वरी सीनियर बहितरीनु असांजो प्यारो दोस्त आहे महफ़ूज़ मिरानी साहिबु। हेॾां आहे महफ़ूज़ मिरानी रियासत ड्रामे जो जेको आहे कैमरामैन। ऐं हेॾां हीअ बि पंहिंजे नए चोटीअ जा ज़ोर लॻाईंदो त मुंहिंजा फ्रेम सुठा हुजनि, मुंहिंजी क्लैरिकेशन सुठी हुजे, मुंहिंजे जेको आहे कलर वीडियो जो तमामु बहितर हुजनि। ऐं होॾां वरी सैयद माजिद हुसैन शाह जेको साईं ख़ालिद शाह जो ब्रदर आहे, उहो बि चाहींदो आहे त जीअं मुंहिंजा बि जेको आहे न मुंहिंजो बि रिकॉर्ड क़ाइमु थिए। तव्हां दोस्तनि खे मां इहे सभु ॻाल्हियूं शेयर करणु चाहियां थो पियो त ज़ाहिर आहे अवां खे ॾिसणो हूंदी आहे फ़नकारी, अदाकारी, फ्रेम सुठा हुजनि, फ़नकार सुठा हुजनि, उनजा डायलॉग डिलीवरी सुठी हुजे। ऐं सभिनी जो इंतज़ारु अवां खे रहंदो कि इंतज़ार जी घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। अनक़रीब अवां दोस्तनि खे ड्रामो ॾिसण में ईंदो। हींअर मुंहिंजी क्या तबियत, मुंहिंजी कैफ़ियत कुझु ॾींहंनि खां वठी 10-12 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजी तबियत ख़राबु आहे, जंहिं करे मौसम जे हवाले सां मूंखे जेको आहे गलो वेठल आहे, आवाज़ु वेठल आहे। ज़ोर लॻाए अवां दोस्तनि सां वीडियो ठाहे करे मां मोकिलण जी कोशिशि कंदो आहियां ऐं हेॾी महिनत कंदो आहियां, हेॾी जफ़ाकशी कंदो आहियां, पोइ बि अवां दोस्त हिन टाइम ताईं हिन टाइम ते मुंहिंजे वीडियो खे अञा तव्हां हथ में जेको आहे भॼाए छॾियो आहे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे। त दोस्त हींअर जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठि ऐं पूरे वीडियो खे वॉच कर। ऐं दोस्त किथां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो, कहिड़े शहर खां, कहिड़े ॻोठ खां, कहिड़े मुल्क खां। जी हाँ, अगर तव्हां दुबई खां ॾिसी रहिया आहियो त दुबई लिखो, अगरि सऊदीअ खां ॾिसी रहिया आहियो त सऊदीअ खां सऊदी लिखो। हुनमें जहिड़ी कंट्रीअ में जहिड़े मुल्क खां मां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो त पोइ उनजी पूरी एड्रेस लिखो, उन्हनि पंहिंजे पुराणे दोस्तनि जा, अज़ीज़नि क़रीबनि जा नाला लिखो त जीअं मां अचण वारे वीडियो में उन्हनि दोस्तनि जो जेको आहे मां जेको आहे नाले सां शुक्रियो अदा कयां। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो आहे दोस्त मोहम्मद मिठल, जेको दादा असांजो लियारी जो आहे, हींअर न्यू दोस्त आहे, उन बि असांखे वॉइस कयो आहे दादा हीउ ड्रामो कॾहिं ऑन एयर थींदो। दादा मोहम्मद मिठल साहिबु मुंहिंजी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं हमेशह ईअं अवां कमेंट कंदा रहंदव त मां हमेशह अवां सां साथ ॾींदुसि ऐं अवां खे अवांजे दोस्तनि जा नाला ॿुधाईंदुसि, ईअं अवांजो नालो बि खणंदुसि त मोहम्मद मिठल साहिबु अनक़रीब ड्रामो पंहिंजा वेरी ऑन एयर थियणु थींदो। इंतज़ार जी घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिन महीने न त मथे महीने में ज़रूरु, यानी नवंबर छॾे दिसंबर में इहो जेको आहे ड्रामो ऑन एयर कयो वेंदो। त दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, जेके जेके दोस्त मूंखे कमेंट कंदा आहिनि, शेर सोलंकी साहिबु, माजिद मेमून साहिबु ऐं नज़ीर आकाश साहिबु ऐं नज़ीर ओढो साहिबु ऐं हुनखां अलावा लियाकत सोल्जर साहिबु ऐं असगर अली थेबो साहिबु, दोस्तनि जी वॾी महिरबानी। त ईअं ई मुंहिंजा वीडियो खे वॉच कंदा रहो। ईअं पंहिंजा नाला दोस्त ॿुधाइणु चाहे थो त ईअं नाला बि लिखो, पंहिंजे जेको आहे शहर जो, पंहिंजे ॻोठ जो नालो बि ज़रूरु लिखंदा करो। त दोस्तो हमेशह मां दोस्तनि खे मां हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे नियाणियुनि जो,
पंहिंजो जेके वॾड़ा आहिनि उन्हनि जो बि अदब करो, पंहिंजे नियाणियुनि खे बि ख़्यालु रखो, नियाणियुनि खे सुठे में सुठी तालीम ॾियो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदो आहियां इजाज़त। जुदा ना फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवोड़ा, जिए सिंध बरदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सिरैकी, पश्तो, बिरोहिकी, मारवाड़ी, जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभई हमेशह आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टिकंदा टहंदड़ आहिनि। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं तव्हां दोस्तनि खे वठो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।